इंसाफ करो पीना चांदियो जे खून सा इंसाफ करो मीजा लिगारी जे खून सा इंसाफ करो मीजा लिगारी जे खून सा सिंध में औरत से आख़िर एडो जुल्म छो तो थे कारोकारी जो ॾींहं ॾींहुं रवाज वधंदो वञे ऐं सरदार ॻोठ जा चङा मुड़ुस वॾेरा उन्हनि जे इशारनि ते मायुनि खे मारियो बेदर्द सां खून खयो थो वञे त असांजी हुकूमत या कोर्टूं आख़िर इन्हनि वॾेरनि जे ख़िलाफ़ एक्शन छो नथियूं खणनि अगरि छो न इहो सरदारी निज़ाम असां वटि उहे अणपढ़िया जाहिल जेके क़िस्म जा जेके सरदार वेठा आहिनि उन्हनि जा ई जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि जो ई फ़तवाऊं आहिनि असीं इन्हनि जे लाइ जेको इन्हनि खे बेशुमार लानतूं था हितां जेको आहे न्याणियुनि जो या औरतुनि जो इहो बेयारो मददगार करे उनखे मारे था वञनि पंहिंजे ज़ाती अना हुजे ऐं इन्हनि किरदारनि जे पोयां इहे वॾेरा आहिनि। हाणे तव्हां ॾिसो हिननि छोकिरियुनि जा इहे क़त्ल थिया आहिनि इन्हनि जे माइटनि खे लालचूं ॾेई ऐं उन्हनि खे के न के हिरासमेंट करे इन्हनि केसनि तां हथु खणायो वेंदो। दादा जो को मुज़ाहिरा अहिड़ा मुज़ाहिरा थियणु खपनि असांजे सिंध में ऐं WC या सिंध TV खे पेश थी कयां सलाम पेश थी कयां जो न्याणी जे मसइले ते आवाज़ उथारियो आहे बल्कि सभिनी खे गॾिजी मिली आवाज़ उथारियो आहे। ॾिसो वञे तो खालदा चांडियो थियो केॾो नाइंसाफ़ी थी केॾो ज़ुल्म थियो आहे हुनखे पंहिंजे मामे घरां गीले ऐं सरदार जे चवण ते आम गोलियूं हयूं आहिनि बल्कि हज़ारे सिंध जी छोकिरियूं असां ॾिठियूं आहिनि अहिड़ी मरंदे ॾिठियूं आहिनि ऐं बेदर्दी सां हुननि सां खून थियो आहे एॾो ज़ुल्म असांजे सिंध में औरत सां आख़िर एॾो ज़ुल्म छो थो थिए कारोकारी जो ॾींहं ॾींहुं रवाज वधंदो वञे ऐं सरदार ॻोठ जा चङा मुड़ुस वॾेरा उन्हनि जे इशारनि ते मायुनि खे मारियो बेदर्द सां खून खयो थो वञे त असांजी हुकूमत या कोर्टूं आख़िर इन्हनि वॾेरनि जे ख़िलाफ़ एक्शन छो नथियूं खणनि जेके सरदारनि जे इशारनि ते हली पंहिंजे घर जी न्याणियुनि इज़तनि खे मारींदा या काफ़ी लोफर छोरा न्याणियुनि खे ब्लैकमेल करे स्कूल जे टाइम ते हुननि खे एॾो तंग कंदा जो हू मजबूरी में अची ख़ुदकशी कंदियूं ॿियो हुननि वटि को एक्शन करे त जीअं पोइ असां ॾिसूं पिया त असांजी सिंध में ॾींहं ॾींहुं इहे हालतूं वधीक ख़राबु थींदियूं वञनि त हिकिड़ो एक्शन खयो वञे जीअं खालदा चांडियो खे इंसाफ़ मिले शुमेला चांडियो आहे फेमिना लिगारी ॾिसो यूनिवर्सिटी में पंहिंजे माइटनि पढ़ण लाइ छॾी केॾी हुन महिनत पढ़ी पोज़ीशन हासिल कयूं पर हिकु उते बगड़ हुनखे ब्लैकमेल करे ॾिठई मूंखे इंसाफ़ त कोन मिलियो मुंहिंजा माइट इज़त वारा आहिनि त मजबूरी में ख़ुदकशी करे छॾी आख़िर इहो सिंध में छो पियो थिए कानून असांजो किथे आहे असांजी हुकूमत किथे आहे जेको न्याणियुनि खे तहफ़ीज़ कोन थो मिली सघे ऐं ॾींहं ॾींहुं जीअं पोइ रीतू रस्मूं वधंदियूं वञनि त असां कंहिंखां इंसाफ़ घुरूं। अच्छा हिटड़े खार में अहिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिंमें जेके मासूम न्याणी खे माना रेप करे वरी हुनखे साड़ियो वियो मारियो वियो ऐं हुन खां पोइ शाकरी में जेको न्याणी खे मुले जेको अगवा कयो ऐं हीअ जेके कल्ह वरी जेको मेड़ में छोकिरी खे जेको 8 क्लास खां तंग कयो ऐं कटल शहर में मौलवी जेको आहे बेइज़्ज़ती सां क़त्ल कयो आहे त इहे सभु वाक़िया आख़िर छो कोन था रुकनि एतिरी मीडिया एतिरी शयूं वायरल थियूं उन सबबु छा आहे? अदा ॾिसो न हाणे रिंदनि जी छोकिरी कंहिंखां लिखियलु कोन्हे रिंदनि जी छोकिरी हिकु ग़रीब हारी जी धीउ हुई उन्हनि काफ़र यज़ीदनि ॾिठो त असां हिनखे गड़काए वेंदासीं पर असां महिनत कई राति मींहुं वाक कयोसीं पोइ ख़बर पई त हुन छोकिरी खे अगवा करण में के वॾियूं धुरूं हुयूं बाद में असांखे ख़बर पई ऐं हिनखे जेका बुर्दी जी छोकिरी तव्हां नंढड़ी ॻाल्हि पिया कयो उन माइटनि खे कहिड़ो इंसाफ़ मिलियो वधीक उन पे ते FIR उन माइटनि ते केस दाख़िल इहा ई त ॻाल्हि आहे न असांजी न्याणियुनि सां एतिरो ज़ुल्म आहे वरी उन्हनि जे माइट दर बदर इंसाफ़ लाइ अचनि त वरी उन्हनि खे FIR उन्हनि ते त पोइ असां आख़िर कंहिंखां घुरूं इंसाफ़ कंहिंखे चऊं आख़िरकार हिननि न्याणियुनि सां एॾो ज़ुल्म छो थो थिए केॾां वञनि न्याणियूं कंहिंखे चवनि असां सिंध हुकूमत खे अपील थी कयां त इन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे असां कोर्टुनि खे बि इहो था चऊं त अहिड़ियूं जूं ज़मानतूं न थियणु खपनि असांजी ॾिसो हीअ त अखियुनि जे ॾिठो वाक़ियो एॾो वॾो वाक़ियो थियो असां त ईअं सम्झो त हिते हिनखे जज हिनखे फांसी जो ऑर्डर कढंदो या SSP हिनखे सिधियूं गोलियूं हणंदो पर इहा ख़बर बि पए त अॼु सुभाणे ज़मानत निकिरंदो हुनजो छोकिरी जो पीउ जेका बुर्दियुनि जी छोकिरी उहो अॼु थाणनि जा चकर कटे पियो कोर्ट जा चकर कटे पियो पर हुननि खे को बि इंसाफ़ कोन मिलियो त इंसाफ़ जी उमेद कंहिंखां घुरूं कोन्हे का इंसाफ़ जी उमेद थी सघे। तव्हां की पिया ॾिसो सिंध में आख़िर छो इहे क़त्लेआम बंदि नथो थिए छो आख़िरकार कारोकारी ख़तमु नथी थिए न्याणियुनि खे स्कूल वञनि थियूं मदरसे में पढ़नि थियूं हीअ छो सिस्टम बंदि छो कोन पिया थियनि? असां वटि असल में जेको आहे लाड़ पट्टी खां छॾे करे उत्तर साइड में त ईअं ई सिस्टम आहे कारोकारी वारो जंहिंमें उते शऊर न आहे या तालीम न आहे ऐं उन तालीम जी वजह सां बि ईअं थिए थो ऐं असांजा जेके उते जा सरदारी असांजो निज़ाम जेको आहे उहो बि त माशाअल्लाह आहे सरदारी निज़ाम जी वजह सां ई उते जा फ़ैसिला था थियनि उते फ़तवाऊं जारी कयूं थी वञनि अब इहा जेकी कमसन नंढड़ी उमिरि जी छोकिरी आहे इहा कारी आहे अब जेकर कारी आहे त सिर्फ़ु छोकिरी छो कारी हुजे त उन में त मर्द बि त कारो थी सघे थो न उनजे लाइ कानून छो न आहे कारी सिर्फ़ु थींदी त छोकिरी थींदी
कारी थींदी त भेण थींदी, कारी थींदी त माउ थींदी, कारी थींदी त माना औरत थींदी, ॿियो केरु छो न। इहो सरदारी निज़ाम आहे असां वटि, उहे अणपढ़िया जाहिल जेके क़िस्म जा जेके सरदार वेठा आहिनि उन्हनि जा ई जेके फ़ैसिला आहिनि, उन्हनि जो ई फ़तवाऊं आहिनि। असीं इन्हनि जे लाइ जेको इन्हनि खे बेशुमार लानतूं था हितां मोकिलियो दादा, तव्हांखे लानत क़बूल हुजे असांजे तरफ़ां। ऐं असांजा जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि सिंध गवर्नमेंट आहे, उहे बि त उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको नथा अचनि, या त मिली भगत आहे, भाईवारी आहे, उन्हनि जी माल था वठनि, पैसा था वठनि, ॾोकड़ था वठनि, उन्हनि खे जेको आहे ठेका था ॾियनि। आउं त चाहियां थो त अहिड़ो कहिड़ो कानून पास थियणु घुरिजे जो अहिड़नि दरंदियुनि ऐं बगड़नि जे लाइ जेके उन्हनि खे फौरी तौरु जेको उन्हनि खे उते जो उते सज़ा उन्हनि खे मिले, त तॾहिं वञी को इहो माहौल कारोकारी वारो या रेप वारो या कोड़ो सिस्टम आहे, तॾहिं वञी को कुझु बहितर थी सघे थो। हुन सां तव्हां कीअं ॾिसो इन सॼे सिस्टम खे, हेॾो वॾा जेके अफ़सोसनाक वाक़िया पेश में अचनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जेको आहे टोडरमल खान में प्रेस क्लब जे अॻियां मौजूदु GWC वारनि जेको मुज़ाहिरो कयो आहे शुमाइला चंद जो आहे या जेको खालदा या फ़हमीदा लिगारी जो, त असल में ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध में असां सम्झूं पिया त इहो असांजो जेको आहे अवाइली दौर में जेको अॻे औरतुनि खे जेको आहे सो सरेआम क़तल करे ऐं उनखे ज़मीन दोज़ करे छॾींदा हुआ ऐं जेको मारे छॾींदा हुआ। हाणे उहो दौरु असांजे अपर सिंध खां वेंदे असांजी लाड़ पट्टी में बि अचे पियो। हाणे तव्हां ॾिसो जी फ़हमीदा सां थियो आहे या शुमाइला सां थियो आहे या खालदा सां थियो आहे, इहो सरासर नाजाइज़ी आहे। हीअ ज़ाती पंहिंजे अनाउनि जे ख़ातिर जेको आहे सो असांजी नियाणियुनि जो तज़ले आम करे उन्हनि खे जेको आहे सो को न को इशू ॼाणाए ऐं उनखे जेको आहे सो क़तल कयो थो वञे। त असीं इन अमल जी असीं भरपूर मज़म्मत करियूं था। आला हुकाम खां असीं इहो मुतालबो करियूं था त जेको आहे नियाणियुनि जो या औरतुनि जो इहो बेयारो मददगार करे उनखे मारे था वञनि पंहिंजे ज़ाती अनाउनि जे, ऐं इन्हनि किरदारनि जे पोयां इहे वॾेरा आहिनि। हाणे तव्हां ॾिसो हिननि छोकिरियुनि जा इहे क़तल थिया आहिनि, इन्हनि जे माइटनि खे लालचूं ॾेई ऐं उन्हनि खे के न के हिरासमेंट करे इन्हनि केसनि तां हथु खणायो वेंदो। ऐं उहे केरु हूंदा? उहे वॾेरा हूंदा, बोतार हूंदा, जेके अची करे हिननि खे हिरास करे ऐं हिननि केसनि तां हथु खणाईंदा। त अगरि असीं ॾिसूं था त सिंध में हिकिड़ो इहो सिस्टम थी चुको त हाफ फ्राए फुल फ्राए, त आउं चाहियां थो उते जा SSP किथे आहिनि, सुम्ही रहिया आहिनि छा? अगरि चोर मोटरसाइकिल जो चोर आहे त तव्हां उनखे हाफ फ्राए था करियो, अगरि मामूली फुर में थो अचे त उनखे तव्हां फुल फ्राए था करियो। त अहिड़नि दरंदनि खे तव्हां छो कोन था फुल फ्राए करे छॾियो, मारे छॾियो हिननि खे। त अफ़गानिस्तान में तव्हां ॾिसो, सऊदी में अगरि अहिड़े क़िस्म जो ज़नाखोरी जो को केस ईंदो आहे त उन्हनि खे माना सज़ाए मौत ॾींदा आहिनि, पर के चौराहे ते अची करे ताकी जेको ॿिया ॾिसनि इन शइ खां मां अवॉइड कनि, परहेज़गारी कनि, भॼनि झिझनि डपु कनि। पर हिते असां वटि जेको थिए थो, अगरि इन औरतुनि जे तहफ़ुज़ जे लाइ मिट माइट अगरि को कोर्ट में वञनि था त उते जा वॾेरा बि विच में अची वञनि था, उते जा नुमाइंदा बि उन्हनि जे विच में अची वञनि था, उन जे माइटनि खे हिरासमेंट करे ऐं उन्हनि खे केसनि तां हथु खणण ते मजबूर था कनि। त सिंध अवामी फोरम ख़ुदि टनो मोहम्मद खान जेको आहे इन अमल जी भरपूर मज़म्मत करे थो। आला हुकाम खां इहो मुतालबो करे थो त सिंध में असांजी औरतुनि जो तहफ़ुज़ कयो वञे ऐं जेको हिते इस्टेब्लिशमेंट आहे उन खे बि असां उन खां मुतालबो कयूं था त अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया थियनि था त उन्हनि जे मथां सख़्तु तरीन सां जेको रवै पेश करे उन अनासरनि खे खणी अची उन्हनि खे सरेआम क़तल कयो वञे। असीं उन्हनि शयुनि जा असीं माना हक़ में असीं हूंदासीं जो सरेआम उन्हनि खे मारियो वञे, जो आईंदे लाइ के नियाणी सां इहो ज़ुल्म न थिए, को जेको माउ जेका आहे पंहिंजी नियाणी खां महरूम न थिए, को पीउ पंहिंजी नियाणी खां महरूम न थिए। त उन लाइ चीफ ऑफ जस्टिस सुप्रीम कोर्ट आहे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे, असीं सिंध अवामी फोरम जे प्लेटफॉर्म तां अपील था करियूं त हिन अमल जे भरपूर नमूने सां सो मोटो एक्शन खणी ऐं इन्हनि किरदारनि खे खणी अची करे ऐं कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे।